जी नाज़रीन, इस्लाम कोट भरिसां ॻोठ मयारी बजीर ऐं उनखां अॻियां जेके आसे वेंदड़ ॻोठ आहिनि उन्हनि जो जेका रोड आहे उहो टुटी भॼी बुरी तबाह थी रहियो आहे। हीअ उतां जा रहवासी आहिनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू आहिनि। 15 खां मथे जेके ॻोठ आहिनि उन्हनि तरफ़ जेके वेंदड़ रोड रस्ता आहिनि उहे तबाह थी विया आहिनि। रहवासी हिते एहतजाज कनि पिया इस्लाम कोट प्रेस क्लब ते। इन्हनि खां पुछूं था छा था चवनि। में तक़रीबन 2002 में रोड ठहियो आहे, उनखां पोइ रोड न ठहियो आहे। उनखां पोइ जेके बि असांजा 20 ॻोठ आहिनि, उहे 20 ॻोठ जेको आहिनि उहे परेशान आहिनि। उनखां पोइ अचण वञण में डिलीवरी केस या वग़ैरह थींदा आहिनि, उन्हनि खां पोइ माण्हू अचण लाइ परेशान आहिनि। उनजे करे हर हिकु तरह खे असां इहो अपील कयूं था त असांजो रोड ठाहिरायो न वञे। असांजो ॻोठ 2000 में रोड ठहियो आहे। उनखां पोइ असांजे ॻोठ में का बि सहूलियत न आहे ॾिनी वई। उन खां पोइ रोड असांजो जेको आहे मुकमल टुटी तबाह थी चुको आहे। गुज़ारिश था करियूं नुमाइंदनि खां त असांखे रोड जी मरम्मत कराए ॾिनी वञे। ॻोठ मयारी बजीर जेका आहे 2002 खां इहा रोड मंज़ूर हो ऐं सफ़ा तबाह थी वियो आहे। असां हिन रोड ते हादसा थियनि था, इन जे मामले में असां चऊं था गवर्नमेंट इंतिज़ामिया जेका सो सुती पई आहे इहो जागे ऐं इहो जागनि तौर ते असांजो रोड मुकमल कराए। ऐं छो त इहा हादसा थियनि था, असांजा ॿार बचा ऐं ॿार जो नियाणियूं औरतूं जेके हमल पेट अचनि थियूं उन्हनि जा विचां डिलीवरी थी वञे थी। इन जे लाइ असां इहा गुज़ारिश था कयूं गवर्नमेंट खां त इहा जल्दी सां जल्दी असांजा इहो रोड रस्ता ठहियो न। अरबाब दौर में ठहियो जेका हींअर पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे इहा कुझु बि न कयो आहे। हीअ इलेक्शन जे टाइम अचनि था पंहिंजा पॉलिसी करे। हिन ॻोठ जेका मयारी ॻोठ आहे उनखे का फैसिलिटी न ॾिनी आहे ऐं अॻियां जेको 15 ॻोठ आहिनि उन्हनि जा विज़िट कंदा रहंदा। इहा तालुके इस्लाम कोट जो माना चौथों हिसो आहे। हिन ॻोठ त गुज़र थिए थो, उन सभिनी खे ख़बर आहे। असां जॾहिं इलेक्शन जे टाइम अचनि था पंहिंजी मर्सिडी में गुज़रनि था ऐं असां आवाम जे लाइ कुझु न कयो उन्हनि। ही निकाह MNP कयो आहे, निकाह ते ज़िला इंतिज़ामिया कयो आहे। उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त इहा रोड हिते जा माण्हू ॾाढा मुतासिर आहिनि, हादसा पेश अचनि था ऐं रस्तनि में डिलीवरियूं थींदियूं रहनि थियूं। उहा दोस्तनि खे सॼणनि खे ख़बर आहे ऐं हेल्थ जे DHO खे इहा ख़बर आहे त हिते रस्ते में डिलीवरियूं ठहियूं आहिनि। त जेसि ताईं इहो रोड जो मसइलो हल न कयो एसि ताईं असां सिरापा एहतजाज हूंदासीं। जेके साईं डॉक्टर पंहिंजो मेश कुमार मलाणी साहिबु, फ़कीर शर्मा बिलालाणी साहिबु, CM सिंध मुराद अली शाह साहिबु ऐं बिलावल भुट्टो साहिबु इन्हनि खां मुतालबो कंदो असांखे रोड जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। चा जो रिकॉर्ड वधाईंदासीं। असां वटि ॻोठ में काई बुनियादी सहूलियत न आहे, न लाइट आहे, न अस्पताल जी सहूलियत आहे, न ई का असां वटि पाणी जी सहूलियत आहे। असां तक़रीबन 3 साल खां एहतजाज कयूं पिया पर असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां मुतालबो था करियूं त असांजे हाल ते रहम फरमाए जल्द इज़ जल्द रोड जी रिपेयर कराए ॾिनी वञे। समूरनि ॻोठनि जा रहवासी इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज पिया कनि ऐं मुतालबो कनि पिया त जेका रोड आहे इहो मुकमल कराए ॾिनो वञे त जीअं असांजी जेका सफ़री जेका सहूलियत आहे उहो बहितर बणिजी सघे। हितां जा माण्हू जेके आहिनि उहे शहरनि तरफ़ सुठे नमूने अच वञ करे सघनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।